लाड़काने में अबड़ा बिरादरी पारां प्लाट ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। यूसी शइ जे चेयरमैन चंगेज़ खान अबड़ो, ज़ाहिद अबड़ो, अली ज़ेब ऐं ॿियनि चयो त कलूपत्रा सिनेमा समेत उन जे भरपासे वारा प्लाट संदनि ख़ानदानी मिल्कियत आहिनि। हुन चयो त डीआईजी सखर फिदा हुसैन मस्तोई जो भाउ सिकंदर मस्तोई संदनि प्लाटनि ते कब्ज़ो करे कूड़ा कागज़ ठाराया आहिनि। मरंदे मरी वेंदासीं, प्लाट न ॾींदासीं, मस्तोई साहिब बि हिते रहंदो, असां बि हिते रहंदासीं। हीअ असांजो अॻु आहे, जा अचे हीअ सिनेमा वठे, असां अचूं पोयूं घर वठी असां लॾियूं था, पर मरंदे मरी वेंदासीं, लाश खजंदा, मस्तोई साहिब खे प्लाट न ॾींदासीं। डीआईजी सखर तैनात हैं, उनके भाई है सिकंदर मस्तोई जो यहाँ मांडली चलाता था। वो जहाँ भी पोस्टिंग करता था और वो कभी एएसपी कभी एसएसपी, हमारे पास उसके रिकॉर्ड है। जामशोरो, ठट्टो, हैदराबाद, उसके ये कब्ज़ा माफिया के आदमी है। ये मसला भी यही है कि प्लाट हमारा पता नहीं किससे लिया। भाई अगर लिया है तो कागजात लिया है, कहाँ से लिया है, क्यों ये पुलिस खड़ी कर दी हमारे ऊपर। अबड़ा बिरादरी चयो त हू कंहिं बि क़ीमत ते ख़ानदानी मिल्कियतनि ते कब्ज़ो करण न ॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।